सही मुझे महबूब अलैहिस्सलाम फरमायो, ए अब्दुल्ला तो के खबर नाए शायद मुझे रब करीम जन्नत में उस्मान ज़ुन्नूरैन जो हूरन सा निकाह फरमायो ओदे मां मोहम्मद वजी रहो आया। हजरत उस्मान ज़ुन्नूरैन हजरत सिद्दीक़ अकबर जो ज़मानो हुजे, उन्हीं ज़माने में मदीने शरीफ में डुकर अचियो, डुकार पइजियो, माण्हुनि में का शइ खाइण पीअण जो सामान कोन्हे को। हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन शाम मुल्क खां, छो त उहो वापार भी कंदो हो, ताजिर माण्हू, उन जो सामान पहुची वियो। जेको सरकारी तौर ते सामान घुरायो वियो हो उहो अञा कोन पहुतो हो। हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन के वटि आया ऐं उनखे चयूं त असांजो जेको बैतुल माल जे हिसाब सां असां सामान घुरायो होसीं उहो कोन पहुतो आहे, तुंहिंजो सामान पहुची वियो आहे। हाणे हीअं कर, इहो सामान असांखे ॾे त असां ग़रीबनि में विरहायूं ऐं जॾहिं पोइ असांजो सरकारी उहो माल ईंदो त उहो वरी असां तोखे ॾींदासीं। हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन फरमायो, न मां तव्हांखे कोन ॾींदुसि, सौदो कोन कंदुसि। चयूं भला तुंहिंजी मर्ज़ी आहे, मालिक ज़बरदस्ती त न आहे, ॾियां त असां ग़रीबनि खे ॾियूं। फरमायो न मां न ॾींदुसि। उन खां पोइ हज़रत फरमायो, हे मुंहिंजो सौदे जो वापार जो आहे, वापार जो सामान आहे, मां वापार कंदुसि। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो फरमायो तुंहिंजी मर्ज़ी आहे, अॻे त तूं सखी हूंदो हुए, एतिरी सखावत कंदो हुए जो अॻु में त रसूलुल्लाह जे ज़माने में का शइ बि कोन छॾींदो ऐं हर शइ क़ुर्बान कंदो आहे। हाणे मुस्लमाननि में डुकार पइजी वियो आहे, तॾहिं बि चवे थो मां वापार कंदुसि। अजीब, तुंहिंजे अलाए छो तब्दील थी वियो आहे। इमाम अबू बकर आजरी किताब शरिया में पूरी रिवायत सनद सां लिखी आहे, फरमाइनि था पिया, हज़रत नबी करीम अलैहिस्सलाम जे प्यारे ग़ुलाम उस्मान ज़ुन्नूरैन वटि हाणे वरी वापारी हली आया। ओ उस्मान जी वापारियो, तूं असांखे सामान ॾे, घणे ॾींदे? हेतिरो मुनाफ़ो, 10 तोखे वधीक दर्जा मुनाफ़ो ॾियूं था। फरमाइनि, कंहिं चयो 12 दर्जा, 15 दर्जा, कंहिं चयो 30 दर्जा तोखे वधीक नफ़ो ॾियूं था। फरमायो मूंखे तव्हांजो नफ़ो न खपे, मूं अञा वधीक मूंखे सौदो करिणो आहे, मां महांगे में कयो आहे। वापारी पिया चवनि, जेके मदीने में वापार कंदा आहिनि असां ई आहियूं, असांखां सवाइ ॿियो केरु कंदो ई कोन्हे। कहिड़ो तोसां वापारी आहे जंहिं सौदो कयो आहे? फरमायो मां करे छॾियो आहे सौदो ऐं महांगो कयो आहे। थोरी देरि गुज़री आहे, आवाज़ अचणु शुरू थी वियो त मदीने में जेके बि ग़रीब आहिनि, जंहिं वटि हाजतमंद आहिनि, सभई उस्मान ग़नीअ जे घर ॾे अचो, सामान खणी वञो, जंहिंखे जंहिं शइ जी ज़रूरत हुजे। उस्मान अल्लाह जी राह में ख़ैरात कई आहे। साॻा वापारी बि आया, साॻा उहे माण्हू बि आया। चयो अॻाड़ो त चयो सही पे असांखे ॾे, चई पे मां वापार कंदुसि। हू चवनि पिया अॻाड़ो त तो चयो पे त मां सौदो कंदुसि, महांगो कंदुसि, 14 दर्जा बि नफ़ो न खपे, 30 दर्जा बि न खपे, अञा वॾे नफ़े में विकी पे, हाणे त ख़ैरात थो करे, छा ॻाल्हि आहे? फरमायो असुल में मां वापार कयो आहे, इहा बि ॻाल्हि सची आहे, पर मां वापार पंहिंजे रब करीम सां कयो आहे, कंहिं दुनियादार सां कोन कयो आहे। मां चयो वापार कंदुसि, वापार कयो आहे। बाक़ी ॿियो जेके चओ था सस्तो पे वापार कई, तो असांखे न पे ॾिनो, चई त मां घणो महांगो करे सामान विकिणंदुसि, हाणे ॾे ख़बर ख़ैरात पियो करे। फरमायो तव्हांखे ख़बर कान्हे का मां जंहिं रब करीम सां वापार कयो आहे उहो अल्लाह ताला फरमाईंदो आहे, तव्हां हिकिड़ो दाणो जेकॾहिं रब जी राह में ॾींदो त अल्लाह पाक उनखे हिकिड़े संग में पैदा कंदो, 7 संग उन में 7 दाणा, अल्लाह ताला उन खां बि वधाए 100 दर्जा तव्हांखे अता फरमाईंदो आहे। मां उन रब करीम सां वापार कयो आहे जेको अल्लाह पाक 100 जे दर्जन खां वधीक रब नफ़ो ॾींदो आहे, मुंहिंजो त उन सां वापार थी वियो आहे। तव्हां को 10 दर्जा, को 15 दर्जा, 20 वधि में 30 दर्जा पे नफ़ो ॾिनो न, रब त 100 खां मथे थो मूंखे नफ़ो ॾिए, मां उन अलाह सां वापार कयो आहे। हदीस में अचे थो
हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास निंड में आ उन्हीं ख्वाब ॾिठो। ख्वाब में जो ॾिसे त मुंहिंजे महबूब करीम जो चेहरो ॾिसे त महबूब अलैहिस्सलाम जो दीदार थियो आहे। महबूब सवारी ते हा पर तकड़ा तकड़ा वञनि पिया। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास चयो त महबूब अलैहिस्सलाम जी ज़ियारत थी आहे, दिलि त ठरी पई आहे, पर महबूब करीम अलैहिस्सलाम खां पुछा कयां या रसूल अल्लाह काॾे पिया वञो? तकड़ा तकड़ा पिया वञो। मुंहिंजे महबूब अलैहिस्सलाम खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह मस मस ज़ियारत थी आहे, वॾे अरसे खां पोइ तव्हांजो ज़ाहिरी तौर जहान मां पर्दो थी वियो आहे, अॼु दीदार थियो आहे, पर या रसूल अल्लाह काॾे पिया वञो? तकड़ो तकड़ो वञो पिया, ॿुधायो त सही। मुंहिंजे महबूब अलैहिस्सलाम फरमायो ए अब्दुल्लाह तोखे ख़बर नाहे शायद मुंहिंजे रब करीम जन्नत में उस्मान ज़ुन्नूरैन जो हूरन सां निकाह फरमायो आहे, ओॾे मां मुहम्मद वञी रहियो आहियां। छो या रसूल अल्लाह? फरमायो उस्मान दुनिया में अल्लाह जी राह में कहत सालीअ जी मौसम में ग़रीबन के मिस्कीनन में पंहिंजो माल ख़र्च कयो, रब करीम उन जे बदिले में उस्मान ज़ुन्नूरैन जी जन्नत में हूरन सां निकाह कयो आहे, ओॾे तो मां मुहम्मद वञा।